लती सरकार जे हिन बे तस्वीर खां बाद में असां पंहिंजे मान वारे साईं खे स्टेज ते आजियां कंदासीं। सरन सरिया पांध उतर लॻो आव पिरी, सरन सरिया पांध उतर लॻो आव पिरी, मूं तूं कारण कांध सह सह सुखाऊं तूं। मोहतरम असांजो प्यारो दोस्त घोट जानी चांडियो साहब जिन काज के सजायो है, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। मोहतरम साईं अब्दुल रऊफ़ असांजो घोट साईं मोहतरम जानी चांडियो जोरदार हिकिड़ो जवाब जो नारे नारे सां बोलो 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 सगी सरदार कलंदर। आयल मेहमान के दोस्तन के पीर फ़कीर सैयद सादात के असां फ़ुकरा जे तरफ़ खां अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद। जीअं त असांजो किनी प्यारो दोस्त मोहतरम जुनैद उर्फ जानी चांडियो जी ख़ुशी आहे। असां नहायती शुक्रगुज़ार आहियूं जांडिया बिरादरी जा ऐं आस पास खां आयल पिनी प्यारा दोस्त अब्दुल रऊफ़ ऐं मोहतरम मीर आशिक़ चांडियो साहब जा नहायती शुक्रगुज़ार आहियूं। शुरूआत मौला गाज़ी अब्बास अलमदार सरकार जन जे शान मां ऐं जीअं त शादी जो मौक़ो आहे ऐं उनजी निस्बत सां मोहबत वंडींदासूं। अवां बि मोहबत ॾींदव, असां बि मोहबत सां असांजो जहिड़ो हाल अवां जे अॻियां। पंज नारे पंजतानी सवा लख नारे हैदरी बोलो बोलो दमदम अली लाल गदर। फ़कीर के विरसे में आजिज़ी मिली आहे। आजिज़ी हिकिड़ो अहिड़ो इनाम आहे या जेका आजिज़ी आहे न्याज़ निवड़त आहे। असां फ़ुकरा खे मौला गाज़ी अब्बास अलमदार सरकार जन जे वंड मां असांखे आजिज़ी मिली आहे। छो त जेको वण जंहिंमें घणो मेवो हूंदो आहे उहो वण झुकियल हूंदो आहे। जंहिं वण में मेवो घणो हूंदो आहे उहो वण हमेशह झुकियल हूंदो आहे ऐं जंहिं वण में मेवो न हूंदो आहे उहो सदाईं सीटियल हूंदो आहे। सो फ़कीर जी आजिज़ी आहे, न्याज़ निवड़त आहे।
सबके सां प्यार करणो आहे। लतीफ़ साईं जन फरमायो त ज़ात ते न आहे ॾात जेके आयासीं अघी विया। ही जान मोहब्बत सां अल्लाह पाक रब ज़ुल जलाल वल इकराम जे नाम तां कुर्बान बणिजे। ही समूरो जहान अल्लाह पाक पंहिंजे महबूब खुदा आकाए दो जान हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन जे आल जे सदके में ही जान जोड़ियो आहे। ऐं असां ते बि वाजिब थिए थो, छो त अल्लाह पाक फरमाए थो त इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जंहिं महफ़िल में वियो उते अल्लाह जे महबूब जो ज़िक्र, उन जे आल जो ज़िक्र अल्लाह पाक बि राज़ी थिए थो ऐं आकाए दो जहान बि राज़ी थिए थो। ऐं अल्लाह पाक जा लख एहसान असांखे हीअ सोणी सिंधड़ी ॾिनी अथई ऐं इन सिंधड़ीअ में मोहब्बत वारा माण्हू ॾिना अथई। छो त फ़क़ीर सदाईं अमन जो पैरोकार रहियो आहे। इन अमन जे ख़ातिरी मौला हुसैन पाक अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने पाक खे अलविदा चयो त जीअं नाने जे शहर में अमूनी अमन हुजे। ऐं असां ते बि वाजिब थिए थो त असां जेके फ़क़ीर फ़ुकरा फ़नकार जेके बि अचूं था, जर जंग वञूं था, असां ते वाजिब थिए थो त असां उते वञी सदाईं मोहब्बत जो पैगाम पहुचायूं। हक़ मौजूद, हक़ मौजूद, नारा हैदरी। ऐं ही जेको झंडो आहे मौला गाज़ी अब्बास अलमदार जो, इहो अमन जो झंडो आहे। इहो अमन जो झंडो आहे, मोहब्बत वारनि जो झंडो आहे। हिन जे साए में जेके ईंदा उन्हनि खे मोहब्बत हासिल थींदी। बिस्मिल्लाह अब्दुल साईं ऐं हिन महफ़िल जो मोर अॼु जो घोट मोहतरम असांजो पहिरीं प्यारो मोहतरम घोट जानी चांडियो ऐं उन जा आयल महिमान पीर फ़क़ीर, उन्हनि सभिनी खां इजाज़त वठी करे हाज़िरी ॾियूं था। जहिड़ो असांजो हाल मौला गाज़ी अब्बास जे अलमन सां मौला गाज़ी अब्बास जे अलमन सां हीअ सजल आं सुंदड़ी हैदर जे हुदारनि सां, मस्तनि सां, मलंगनि सां, फ़क़ीरनि सां, सैयदनि सां, सूफ़िन सां हीअ भरियल आं सुंदड़ी ऐं सुंदला सिर बिना फ़क़ीरनि, मलंगनि, सैयदनि ऐं हिंदुनि बि हिकिड़े क़यामत ताईं आबाद रहे हीअ लतीफ़ कलंदर जी नगरी। दुनिया जा दर छॾे, दुनिया जा दर छॾे वठ दर मौला गाज़ी मौला हुसैन जो। सारो सखी थई मोमिना, सारो सखी थई मोमिना, ही घर हुसैन जो जिते कलंदर बि थियो गदागर, सो मौला गोहर दर हुसैन जो। मौला गाज़ी गाज़ी मौला गाज़ी मनो कर तुझे दर जो आया गाज़ी। सरकार वफा मौला गाज़ी अब्बास अलमदार मौला हुसैन जा उहे भाउ आहिनि जिन समूरी ज़िंदगी मौला हुसैन खे आका करे छॾियो। आख़िरी वक़्त में मुंहिंजे मौला हुसैन पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, गाज़ी तव्हां समूरी ज़िंदगी मूंखे आका छॾियो आहे,
अॼु अवां मूंखे भाउ सॼो अदा सॼो, लेकिन मुंहिंजे मौला गाज़ी अब्बास अलमदार हथ जोड़े करे अर्ज़ु कयो, आका मां नौकर आहियां। अहिड़ो भाव कंहिंजो हूंदो, एॾी आजिज़ी वॾी जो भाउ हूंदे बि मौला गाज़ी फरमाए थो बिस्मिल्लाह मौला हुसैन पा खे आउं तव्हांजो नौकर आहियां। अगरि जे मौला गाज़ी अब्बास अलमदार मौला हुसैन जा नौकर था सॾाइनि त पोइ असांजी छा मजाल आहे। मौला थो ॼाणे असां गाज़ीअ जे नौकरनि जे बि नौकरनि जा नौकर आहियूं। बोलो बोलो दमदम अली लाल जो मौला गाज़ी मौला गाज़ी मनो कर तुझे दर जो आया या गाज़ी मनो कर तुझे दर जो आया या गाज़ी मौला गाज़ी अली मौला गाज़ी मेहरबानी I go to Mustang
मतलब मौला करे पूरा अजे मतलब मौला वो कर पूरा अजे मतलब मौला तजा हुबदार जा अली 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 ओ मौला गाजी शान रही मौला शान रही असासा शान रही मौला ओ शान रहे असासा मौला गाजी हालाका सजा पूरी तरह दोस्त न्याय शुक्रगुजार चांदी चांदी बहुत नदी बड़ी मेहरबानी आई मोहतरम साईं नदीम साहब आगे होने का न्याय शुक्रगुजार सुना मेहरबानी वो जो हलाला जी वो दरबार खोले जो लोग दुबार वो मौला लगाली बड़ करबल में गाजी अब्बास घोड़ा शर्मानो गाजी अब्बास घोड़ा कदे करबल मौला अब्बास घोड़ा अली अली दरबार खोले जो लोग दुबार वो मौला गाजी कदे करबल गाजी अब्बास घोड़ा कदे करबल मौला अब्बास घोड़ा ओ भले पोई मरा तेरी रोजा दिशा अली 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 भले पोई मरा मेरी रोजा दिशा भले कोई मरा तेरी रोजा दिशा ओ भले पोई मरा मेरी रोजा दिशा